दोस्तों, सिंध वासियों, हींअर वेठा आहियूं रोम शहर में कोलोसियम, पियाज़ा वेनेज़िया ऐं रोमन फोरम उन्हनि जे विच में। नौजवान शागिर्दनि खे ख़बर पई तव्हां हिते आयल आहियो, सो मिलण आया आहिनि। चऊं बाबा हली को माल खाऊं, मुंहिंजो माल कोन था खाऊं, लान में वेही कचेरी था कयूं, काफ़ी वाफ़ी पीअंदासीं, ख़र्च बचायूं था तव्हांजो। ऐं मूं शर्त रखी तमामु त मूंखे जेकॾहिं कुझु खारायो त उहो बि €1 जे अंदरि हुजे, माना 280 रुपयनि जे अंदरि, 300 जे। सो अची पहुता आहिनि, पर हाणे हिननि जूं शिकिलियूं ॾिसी आउं हैरान थी वियो आहियां त इहे हिते मैट्रिक इंटर जा शागिर्द कीअं आया आहिनि। हाणे हेॾां ही वेठो आहे, केमिकल इंजीनियरिंग पियो पढ़े, आहे मोरे जो मेमण आहे, उतां मेहरान यूनिवर्सिटी मां पढ़ी आयो आहे, पोइ इंडस यूनिवर्सिटी में पढ़ायो अथसि कराची में। अदा नालो छा आहे? दानियाल मेमून नालो आहे मुंहिंजो, ऐं मां मेहरान यूनिवर्सिटी मां बैचलर्स ऐं मास्टर्स कई, ऐं हाणे हिते PhD कयां पियो यूनिवर्सिटी ऑफ नेपल्स फेडरिको 2 मां केमिकल इंजीनियरिंग फील्ड में। PhD? जी जी। ऐं उमिरि तुंहिंजी आहे मैट्रिक वारी? ईअं न कर यार। ही आहे नवीद कटरोहड़ आहे खैरपुर जो, ऐं हिते पॉलिटिकल इकोनॉमिक्स में PhD पियो करे। अदा ये हेॾा ॾेखार हिन छोकिरे नौजवान खे। बैचलर जेका आहे लतीफ यूनिवर्सिटी में थियल आहे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन में, मास्टर जे लाइ चैना फुली फंडेड स्कॉलरशिप ते, उनखां बाद में साल जेको आहे सखर IB में रिसर्च असिस्टेंट ज़ोर सां ॻाल्हाए, रिसर्च असिस्टेंट तौर कमु कयो आहे। हींअर आस्ते आस्ते रुगो इश्क कबो आहे, ॿिया कम माण्हुनि खे मोटिवेट ज़ोर सां कबो आहे। हींअर अगरि PhD थी हले, फाइनल ईयर आहे यूनिवर्सिटी ऑफ कंपनी आहे इटली नेपल्स में। ही नौजवान वेठो आहे, हिन जो नालो आहे जुनेद गाॾही, KN शाह, खैरपुर नाथन शाह, जेके 3-4 दफ़ा ॿोड़ियो अथनि, ऐं पोइ माण्हू ॿुॾण खां पोइ वरी बिजा तीर बिजा चई नचंदा निकिरंदा आहिनि, वरी ॿुॾंदा आहिनि, वरी बिजा तीर बिजा, वरी रक्स कंदा ईंदा आहिनि, वरी ॿुॾंदा आहिनि, वरी नचंदा टिपा ॾींदा आहिनि। पोइ ही सभु भुट जा दुश्मन ॻोल्हे मारण आया आहिनि रोम। हिते भुट जा दुश्मन ॻोल्हीनि पिया और सभिनी खे मारींदा। फ़िलहाल PhD पिया कनि, पढ़नि पिया, मास्टर्स पियो करे। छा पियो पढ़ी? साईं जुनेद गाॾही नालो आहे, ऐं तालुक खैरपुर नाथन शाह सां आहे, ऐं बैचलर मूं कई सिंध यूनिवर्सिटी इकोनॉमिक्स में। हाणे हिते सर्कुलर इकोनॉमी मास्टर्स पियो कयां रोम में। ही वेठो आहे राहिमू, मूं सम्झो फर्स्ट ईयर इंटर पियो पढ़े, आहे छाछरे जो। अदा राहिमू, तुंहिंजो नालो छा आहे? साईं मुंहिंजो नालो मुनव्वर अली राहिमू आहे, ऐं छाछरे खां मां बिलोंग पियो कयां, ऐं ज़ोर सां ॻाल्हाए। बैचलर ऐं मास्टर्स जेको आहे मुंहिंजी नस्क खां थियल थी, ऐं हाणे जेको आहे PhD पियो कयां फिजिक्स में यूनिवर्सिटी ऑफ नेपल्स फेडरिको 2। अच्छा, हुते वेठो आहीं? जी जी। हाणे ही जेको असांजो फोटोग्राफर आहे, इहो लालचंद लोहाणो, इहो प्रोफेसर आहे, पढ़ाए थो लंडन में, ऐं उन सां गॾु सॼी दुनिया जो सियाह आहे। हिन जो नालो लालचंद लोहाणे मां चेंज करे लालचंद इब्न बतूता या लालचंद कोलंबस या लालचंद मार्को पोलो रखूं। हींअर अलाए किथां साउथ अफ्रीका में 6 हाथियुनि सां मुलाक़ातूं करे, पोइ वरी इटली वियो आहे, पोइ वियो आहे फ्रांस वियो आहे। पोइ हिन जा 4 यार आहिनि, हाशिम अब्बासी ऐं शहरयार दाऊद पोटो, रुस्तम मीरजत ऐं मोज़िम आगा। इहे निकिरी घुमंदा आहिनि, पैसा गॾु कंदा आहिनि, अमेरिकन सिस्टम ते ख़र्च बच करे जेको कमाइनि था उनजो 10-20-30 ख़र्च कनि था घुमण ते। हाणे ही जेके नौजवान वेठा आहिनि, इन्हनि सां कचहरी करण जो बुनियादी मक़सदु इहो आहे त हिकिड़ो ग्रुप आहे सिंधी स्टूडेंट्स ऑफ यूरोप, जंहिंमें 17,000 सब्सक्राइबर आहिनि। पर 17,000 छो आहिनि? 6-7 करोड़ सिंधी आहिनि, उन मां 2.5-3 करोड़ यूथ आहे। उनजो जेके 10% हुजे त 20-30 लख उनजा सब्सक्राइबर हुअण खपनि। उते ॾाढियूं कम जूं ॻाल्हियूं थियनि। मूं कई साल अॻु सिंध हॉल ऑफ मेरिट शुरू कयो 2015 में। सॼे दुनिया मां माण्हू ॻोल्हे उन्हनि खे मोटिवेट पिया कनि। मुंहिंजो कमु इहो आहे। माण्हू मूंखां सवाल पुछंदा, हेॾा छो? जेको कमु आउं कंदो आहियां न, आउं जे वेंदुसि नंगर पार करे चवंदा तुंहिंजी कराची ज़रूरत आहे। आउं जे वेंदुसि कराची त मूंखे चवंदा तूं छाछरे छो कोन आयो? जे आउं कंहिं तॾे ते न वेंदुसि चवंदा पली जा तॾे ते पहुच वठ कर तॾे ते। वरी जे तॾे ते पहुतुसि त चवंदा तॾनि ते वेहण मां छा थींदो? प्रैक्टिकल, हुननि जे ख़्याल में प्रैक्टिकल कम जो। सिंधी जेके जट वेठा आहिनि न, हिकिड़ा सिंधी आंगूठो छाप ज़हनी तरह, पढ़ाई में न ज़हनी तरह जेके आंगूठो छापनि, भले छाप, उनजे ख़्याल आहे त तलवार हणण, चिट ते चढ़ी बंदूक खणी ठा तलवार हण जे, उहो कमु। स्कूल ठाहिण, इंस्टीट्यूट ठाहिण, कॉलेज ठाहिण, पढ़ाइण, माण्हुनि खे मोटिवेट करण, जलसा करण, जुलूस करण, धरना आणण, इहो कमु न आहे। कमु हुननि जे ख़्याल में आहे त तलवार खणी ड्रोड़ी कंहिंजे पेट में टुंबे अचिजे। ऐं जेके वरी मज़े जी ॻाल्हि, जेको नंबर पहिरें नंबर ठॻ हूंदो, 2 नंबर हूंदो, घर वेठो हूंदो, ॿिए खां पुछंदो तूं हेॾा छो वियो आहीं, हेॾा कोन पहुते,
सोशल मीडिया ते सिंधियुनि जी वठ आहे ऐं कख भञी ॿ बि कोन था कनि, चुरण लाइ तयारु कोन्हनि। जे सलाह ॾियो न त फलाणी जाइ ते स्कॉलरशिप मिली, चई तूं कहिड़ी मदद कंदे, अदा केरु मदद ई कोन थो करे, अदा केरु आयो ई कोन्हे, अदा केरु कुझु अदा तूं त कोन कयई न, कीअं पुॼी वेंदो? साईं पाण पहुतासीं, थोरी हिम्मत कईसीं, कुझु दोस्तनि जी गाइडेंस इनिशियल मिली, उन खां पोइ पाण तोखे कंहिं माल त कोन हो न हिते अचण लाइ? बिल्कुलु तोखे कंहिं हिते अची त कोन चयो त वीज़ा आऊं तो वठी ॾीं? अदा तोखे सर बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट आया नहीं। कटोड़ तो या डिमांड कोन कई त मुंहिंजी मदद कयो न, तव्हां कोन निकिरंदुसि, वेठो हूंदुसि के इंशा में? न सर, मां जेको आहे चाइना में पढ़िया, हुते चाइनीज़ प्रोफेसर चवंदा आहिनि डोंट गिव अ फिश, टीच हिम हाउ टू कैच अ फिश। जबरदस्त। मच्छी ॾियो न कंहिंखे मच्छी ॾियो न, मच्छी झलण सेखारियो। अदा छा थो चई जुनेद गाॾई, तूं जेके सिंधी सभु फरमाइश था कनि, अदा बुख था मरूं, का शइ कान्हे, कीअं निकिरूं, केरु मदद करे? तोखे कंहिं मदद कई हेॾा अचण में? बिल्कुलु न। भाड़ो सिंधी स्टूडेंट्स इन यूरोप ग्रुप आहे, हा, जंहिंजो इनिशिएटिव वरितो हामिद अली सूमरो, हा, ऐं अदा फहद रिंद ऐं आसिम महर। ठीकु आहे, इहे टे माण्हू मेन बहितरीन नौजवान टई। तोखे कंहिं इन मां को ॿ टे हज़ार यूरो ॾिना त मानी मानी खाए ऐश कर? वीज़ा तो कंहिं वठी ॾिनो, चिठी लिखी? पाण भईगासीं, पाण सभु शयूं कयूंसीं, हिम्मत कईसीं, गाइडेंस मिली। अदा रायमो तोखे के रायमुन के समेजन के नोड़ियन के ॿ टे करोड़ गॾु करे ॾिना त वञ तूं छाछरे में को हुजूम पैसा गॾु कया? पंहिंजी मदद पाण असांखे पंहिंजी मदद। पोइ सिंधी सॼो ॾींहुं ख़बरूं छो था कनि त मूंखे मदद कयो त पोइ वेंदुसि? असल में जेके न असां तव्हांखे अॻु में ॻाल्हि ॿुधाई आहे, साईं असांजो हिकिड़ो साईं वज़ीर अली जामड़ो, साईं असांजो सीनियर हुआ, हींअर आयो BA प्रोफेसर। साईं चवंदा असां नॉन रीडिंग नेशन आहियूं। हा, वाकई नॉन रीडिंग आहियूं। बिल्कुल, असांजो सॼो ध्यानु हूंदो आहे रील्स ते। रील्स 30 सेकंडनि में वरी ॿी रील्स, हिकिड़ी ख़तम थींदी आहे, ॿी रील्स, रुगो रीलुनि ते लठ लॻे पई। अच्छा, ऐं हाणे मूंखे ॿुधायो त हिते अचण जो तरीक़ो छा आहे, कीअं अचे? हिकिड़ो जेको नौजवान पाण खे ॾिसे पियो उहो कीअं अचे? तमामु आसान तरीक़ो आहे, 3 स्टेप्स आहिनि। सभ खां पहिरीं तव्हां हिते एडमिशन सिक्योर कंदो। एडमिशन सिक्योर कीअं करणी आहे उहा असां सिंधी स्टूडेंट यूरोप लाइव सेशन में ॿुधाए चुका आहियूं। उन खां पोइ जेको ॿियो स्टेप आहे, तव्हां हितां जी एडमिशन सिक्योर करे पोइ तव्हां रीजनल स्कॉलरशिप अप्लाई कयो, जेका 7,600 यूरो आहे पर ईयर, 2 इंस्टॉलमेंट्स में। तमामु आसान, माना 20 खां 21 लख रुपया। 21 लख रुपया। उन खां पोइ 3 स्टेप उहे ही ॾींदी सरकार, इटली सरकार ॾींदी, तव्हांखे रिहाइश ॾींदी, तव्हांजो सॼो जेको स्टडी प्रोग्राम आहे इंग्लिश स्टार्ट आहे। उन खां पोइ 3 स्टेप आहे, तव्हां वीज़ा फाइल कयो। 3 स्टेप असांजा दोस्त बार बार सिंधी स्टूडेंट यूरोप जे ग्रुप ते लाइव सेशन में ॿुधाए चुका आहिनि। पतरे में नथा अचनि। छाछरे जा रायमूं ॿिया के रायमूं घुराया अथई या उते वेठा आहिनि, उते पहाड़नि ते चढ़ियो नंगर पार्कर में घुमनि पिया? कोशिशि कयूं पिया जेके आहे न जेतिरा सिंधी वधि खां वधि अची सघनि। ऐं ॿियो हिकिड़ो एडिशन इहो त कयां त PhD में जेको आहे मिनिमम जेको स्टाइपेंड आहे वो 1200 पर मंथ थी। 1200 पर मंथ? 1200 माना 3.25 लख रुपया तव्हांखे पर महीनो ॾियनि था PhD करण जा? जी, PhD करण जा जेके आहिनि उहे हिते था ॾियनि, माना पढ़ाइनि बि वरी पैसा बि ॾियनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे शेंजन ज़ोन जो एक्सेस आहे, 27 मुल्कनि, तव्हां फ्री वीज़ा घुमी फिरी बि सघो। अदा कीअं अचिजे? साईं, सभ खां पहिरियों तरीक़ो आहे तव्हां पंहिंजी CV ठाहियो। असांजा नौजवान CV ठाहिण खां ईअं कतराईंदा आहिनि। CV हिकिड़ी बेसिक डॉक्यूमेंट आहे जेको ॿुधाईंदो आहे त तव्हां बचपन खां वठी हाणे ताईं जेको पढ़िया आहियो उहो तव्हां हिकिड़े डॉक्यूमेंट में कीअं कंपाइल कयो आहे। माना पहिरीं CV ठाहिण सिखो। पहिरीं तव्हांखे ठाहिणी आहे CV। उन खां पोइ तव्हांखे ॿिया डॉक्यूमेंट्स आहिनि तव्हांखे हथ में हुजणु खपनि। तव्हां जेका डिग्री कई आहे ऐं भला हुते जेका ग्रेजुएशन कयो था हुन में केतिरियूं मार्कूं हुजनि घटि में घटि? एवरेज आहे। एवरेज अक्सर चवंदा आहिनि त हाई रैंकिंग वारा ई अची सघंदा, पर ईअं न आहे। मुंहिंजूं पंहिंजूं बि एतिरियूं हाई रैंकिंग कोन हुई पंहिंजी डिग्री में, बट इहो त एवरेज तव्हांजी 3.0 आउट ऑफ 4 जी पे, मतिलबु तव्हां 70-72% खां अॻिते। अदा लालचंद साईं, आईलेट्स लाइ छा करिणो आहे? सर, आईलेट लाइ जेको आहे उहो तव्हां कंहिं इंस्टीट्यूट में एडमिशन वठो ऐं रीडिंग कयो, न्यूज़पेपर पढ़ो, BBC ॾिसो, काफ़ी एवेन्यूज़ आहिनि जेके असां फ्री ऑफ कॉस्ट अवेल करे सघूं था। YouTube अॼुकल्ह जेको आहे उहो तमामु बहितरीन फॉरम आहे। पैसनि ख़र्च कोन्हे करिणो। हींअर तव्हांखे जेका टेक्नोलॉजी आहे, एक्सेस आहे, सोशल मीडिया आहे, उनखे यूटिलाइज़ कयो ऐं तव्हां इहे सभई कमु करे। आईलेट्स में केतिरो स्कोर खपे? आईलेट्स में 6.5 खपे थो, पर जीअं दोस्तनि मूंखे हींअर करेक्ट कयो आहे त कुझु यूनिवर्सिटीज़ अहिड़ियूं आहिनि जेके आईलेट्स खां बग़ैर बि एक्सेप्ट कनि थियूं। इंग्लिश प्रोफेशंसी सर्टिफिकेट अगरि तव्हांखे यूनिवर्सिटी ॾिए थी त ही कोर्स जेको तव्हां बैचलर्स कई आहे इहो इंग्लिश में हुयो त तब तव्हांखे एडमिशन मिली। भला हिते कल्ह पाण हिकिड़ो पिज़्ज़ा पे खाधो बोलोनिया में, उते जेके माण्हू वेठा हुआ इहे सभु घणो करे पंजाब जा माण्हू आहिनि जेके अचनि था डंकी हणी।
मुश्किल हालतुनि में इहे कीअं था निकिरनि? भारतीय बि पंजाब जा माण्हू आहिनि, पाकिस्तानी पंजाब जा माण्हू आहिनि। बिल्कुल सर निकिरनि था, बिल्कुल सख़्त जान आहिनि। ॾुखियो मरहलो आहे, ॾुखिया रस्ता आहिनि। असां इहो नथा चऊं त गैर कानूनी तरीक़े सां अचनि, पर हू ॾुखिया रस्ता कीअं था खणनि? सर खणनि था, हुननि जा हालात शायदि हुननि खे मजबूर कनि था, इजाज़त ॾियनि था। असां इहो नथा चाहियूं। पाण चऊं था पाण अचनि, पर पाण जो सवलो तरीक़ो बि नथा वठनि, हू ॿेड़ियुनि में लटकी अचनि था, ही सवले तरीक़े सां नथा अचनि। उहो इन करे नथा अची सघनि छो जो हुननि वटि डिग्रियूं कोन्हनि, हुननि जूं बैचलर्स कोन्हनि थियल। पंहिंजा जेके बैचलर वारा उहे छो कोन था अचनि? सर बस ॿुधायांव थो नी, हुननि खे या त बेसिक अवेयरनेस न आहे, या त ग्रुप जी यूटिलाइज़ेशन सही नथा कनि, या घर नथा छॾणु चाहिनि, या कंफर्ट ज़ोन मां निकिरनि नथा चाहिनि। कंफर्ट ज़ोन में जंहिंजे पोयां लठ खणी लॻो पियो आहियां, कंफर्ट ज़ोन जो सॼो चक्कर इहो ई आहे। कंफर्ट ज़ोन माना सुख वारी ज़िंदगी, सुख वारे मज़े वारी ज़िंदगी। साईं सीवियूं ठाहे, ऑनलाइन रिजेक्शन एक्सेप्ट करे, उन खां पोइ डॉक्यूमेंट्स अटेस्टेशन कराए। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जुनैद, तूं हिते तोखे घणो साल थिया आहिनि? मूंखे 1.5 साल खां मथे थियो आहे। 1.5 साल थियो आहे। इन खां पोइ तुंहिंजी साल ॾेढ में तुंहिंजी थी वेंदी मास्टर्स, उन खां पोइ तूं हिते 5 साल रहंदे, पोइ तोखे छा मिलंदो? PR मिलंदी हितां जी परमानेंट रेजिडेंट। तव्हां पोइ PR जॾहिं तव्हां वटि हथ में आहे, तव्हां 27 मुल्कनि में जॉब 27 मुल्कनि में वेंदव। अदा तूं ॿुधाए त तूं हितां खां पोइ इटली में रहंदे या अमेरिका, नॉर्थ अमेरिका, को यूरोप, को ॿियो ऑस्ट्रेलिया वेंदे? सर अॻिते बहितर ऑप्शन जिते मिलियो त अञा 2 साल हिते हूंदे? 2 साल जेके आहिनि मुंहिंजा हिते आहिनि इटली में। हाणे वरी तोखां थो पुछां त अदा ॿुधाए मुंहिंजा महिमान प्यारा नौशहरे जा, त तूं पढ़ंदे सुंद खे कहिड़ो फ़ाइदो थींदो तुंहिंजे पाण में? उते वञी को माण्हुनि खे हिमथाईंदे, छा कंदे, या उते को कमु कंदे, का ख़िदमत कंदे? असां हिते वेठा आहियूं, असां अगरि उते वापसि वञूं त इहो मतिलबु असांजो अचणु ज़ाया थी वेंदो। न उते पंहिंजो वतन भले दरबदर हुजे, न असां पंहिंजे वतन जे उन्हनि नौजवाननि खे इहो चवंदासीं त उहे बि ख़ुदि कोशिशि कनि ऐं निकिरनि, ऐं सिर्फ़ु ईअं न कनि त असां बैचलर्स करे ऐं नौकिरी कयूं, उते नंढी वॾी नौकिरी कयूं, इहो ख़िदमत कयूं, या ख़िदमत न आहे। अदा तूं छा कंदे पंहिंजे सिंध लाइ, छा कंदे? सर ख़िदमत करण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि, इहो न आहे त मिसाल तौर उते वञी करे असां नौजवाननि खे अवेयरनेस ॾियूं या जॉब कयूं, पर उन बजाए जो असां हिते वेही करे को बिज़नेस लॻायूं, उन बावजूद असां स्पॉन्सर कयूं पंहिंजा ई माण्हू, त उहो बहितर रहंदो। ठीकु आहे अदा, हाणे आऊं तव्हां सां मुखातिब आहियां अयाज़ लतीफ़ पली जो। ॾिसो, लंडन में मौक़िया आहिनि, स्पेन ऐं पोर्चुगाल में मौक़िया आहिनि, फ्रांस में ऐं जर्मनी में मौक़िया आहिनि। जर्मनी अपॉर्चुनिटी कार्ड शुरू कयो आहे, उन में 1000 माण्हू अचनि पिया ॿियनि सूबनि मां। ऐं बार बार दोहरायां पियो, सिंधी माण्हू तमामु ख़ुशि में पइजी वेंदा आहिनि। मूंखे कंहिं मुल्क में जेकॾहिं 10,000 असांजा पंजाबी भाउर नज़र अचनि था त हिकिड़ो सिंधी आहे। रेशो इहो अथव, 10,000 पश्तून अफ़गान भाउरनि त हिकिड़ो सिंधी आहे। साउथ हॉल लंडन में हलिया वञो, जैक्सन हाइट्स में हलिया वञो, न्यूयॉर्क में वञी ॾिसो, वैनकूवर जे देसी बाज़ारनि में हलिया वञो, ऐं रहियो आहियां हुते, वियो आहियां। हलिया वञो सिंगापुर जी लिटिल इंडिया में, मुस्तफ़ा वारी स्ट्रीट ते, हलिया वञो फ्रैंकफर्ट जे डाउन टाउन में, ज़्यूरिच जे बाज़ारुनि में, हलिया वञो तव्हीं दीवान ते शिकागो में, ऐं वियो आहियां हुते। ॿिया वेठा आहिनि पाण अटे में लूण जे बराबरि आहियूं, पाण खे तमामु घणो निकिरणो आहे। पोइ वरी हाणे हिन जी मुंहिंजी पोस्ट ते वरी को न को ॼट जाहिल ऐं बेमक़सद ज़िंदगी गुज़ारींदड़ जो घर वेठो आहे, दॿू ॾींदड़, उहो वरी लिखंदो छो वञूं, पंहिंजो ॻोठु छॾे। अबा तूं न वञ, तूं पंहिंजे ॻोठु वेठो हुजे, हिते तूं फर्स्ट क्लास हितां निकिरी हिकिड़े ठरे जी प्लास्टिक जी थैली में वठी अचुसि, 50 रुपए जो ठरो मिलंदई ऐं 20-25 रुपए जी मिलंदई पान पराग ऐं मैनपुरी ऐं गुटको। उहो खाई गऊं वांगुरु वात पियो हलाए, थुकूं पियो उछलाए पट ते, तूं उते वेठो हुजे। जेके ही तोसां मुखातिब कोन आहियां, तूं मुंहिंजा प्यारा जिगर, तूं ॻोठु वेठो जुंगशाही में वेठो हुजे, तूं मेड़ में वेठो हुजे, तूं वेठो हुजे शाहपुर चाकर में, तूं वेठो हुजे सलाम कोट में, तूं वेठो हुजे जाती में, चूअड़ जमाली में, तूं वेठो हुजे लालू रांक में। तूं उते घर निंड्रू कर, ॿियनि खे त निकिरण ॾे, उन्हनि जे कम में टंग न अड़ाए। जेके पढ़नि पिया उन्हनि खे निकिरण ॾे, उहे पढ़नि। पाण खे पैसा खपनि सिंध खे। जॾहिं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झो, जेकॾहिं ही मेमण, ही कटोड़, ही राहिमूं, ही गाॾई, ही लोहाणो, इहे जॾहिं हितां 3-3, 4-4, 5-5 हज़ार डॉलर कमाइनि था, यूरो कमाइनि था, 2-3 हज़ार हिते ख़र्च कनि था, 1000-2 मां पंहिंजा नंढड़ा भाउ भेण हुते पढ़ाईंदा, के पोड़ी माउ जो इलाज कराईंदा, के पोड़े पीउ खे को मदद कंदा त उहो को दुकान खोले सघे, के सौट मासात खे घुराईंदा, सॼे घर जी इकानमी बहितर थींदी। तंहिंजे करे जेको ॿियो माण्हू वञे थो ॿाहिरि ऐं पढ़े थो, उहे के सेल्फिश हूंदा जेके पंहिंजे वतन खे, क़ौम खे, माइटनि खे विसारे छॾींदा, पर वॾी जेका मेजॉरिटी आहे ऐं सुञाणा, जेको दोस्त मूवी बि भरे, ॿिया पिया भरनि, ऐं सुञाणा त उहे कीअं पंहिंजनि मिटनि माइटनि जी परघोर लाहिनि था। तंहिंजे करे जेको हिते अचे थो, हिकिड़ो ॿियो दोस्त वेठो आहे हिते,
सतार, उहो ज़बरदस्त हिते शहर में आहिनि, उहो बि ज़बरदस्त पंहिंजे दोस्तनि जी मदद करे थो। सतार नायो ॿिया दोस्त वेठा आहिनि, लंडन में वेठा आहिनि, न्यूयॉर्क में वेठा आहिनि, महमूद डायरी वेठो आहे, राजन जी मदद कई अथसि ह्यूस्टन में, ही फरीद भुट्टा, मौज़म भंगर, इसाक तुनिया, एजाज तुर्क, जमील दाऊदी, इहे जेके माण्हू आहिनि, इहे भंगर ऐं भुट्टा ऐं दाऊदियूं ऐं डायरी ऐं लंडन वारा हमरा, इहे सॼी दुनिया जी माण्हुनि जी मदद कनि था। तंहिं करे तव्हीं ॿाहिरि निकिरंदव तव्हीं मदद कंदव। हेॾा अदील वेठो, अदनान वेठो फ्रैंकफर्ट में, ऐं इहे वेठा हुआ, मंसूर वेठो ऐं मुबीन वेठो जर्मनी में। इहे माण्हू ॿियनि खे मोटिवेट करे ॿाहिरि आणीनि था, इन्हनि सां जुड़ो, इन सिंधी स्टूडेंट्स ऑफ यूरोप जे ग्रुप में वञो ऐं उतां नयूं नयूं आइडियाज़ वठो, कंप्यूटर सिखो, स्किल्स सिखो, रोज़गार हिते अची उन लाइ को पिज़्ज़ा, को नान ठाहिण, को मानी पचाइण, को कपिड़ा सिबण, को दर्ज़ को कमु, को हजाम को कमु, सभु सिखो। ठीकु आहे, ॿाहिरि निकिरो। ज़िंदाबाद। महिरबानी दोस्तों, थैंक यू वेरी मच।